Welcome to Time News Studios. You are watching 12 a.m. Bulletin. सेनेट में वॾो दंगल अॼु थींदो। सेनेट चेयरमैन लाइ पीडीएम उम्मीदवार यूसुफ रज़ा गिलानी ऐं हुकूमती उम्मीदवार सादिक संजरानी विच में चोटीअ जे मुक़ाबले जो इम्कान। डेप्यूटी चेयरमैन लाइ पीटीआई उम्मीदवार मिर्ज़ा मोहम्मद आफरीदी ऐं पीडीएम जो अब्दुल गफूर हैदरी आम्हो साम्हूं। ऐवान में अपोजिशन जा 51 ऐं हुकूमती इतिहाद वटि 47 मेंबर्स आहिनि। जीडीए जो मुज़फ़र शाह अॼु लिथियल सेनेट इजलास दौरान प्रिज़ाइडिंग ऑफिसर मुक़ररु। ताज़ो चूंडिजी आयल सेनेटर्स खां हलफ़ वठण सां गॾु चेयरमैन सेनेट जी चूंड बि कराईंदो। डेप्यूटी चेयरमैन जी चूंड नओं सेनेट चेयरमैन कराईंदो। जमाते इस्लामी सेनेट चूंडुनि में कंहिंखे बि वोट न ॾियण जो ऐलान करे छॾियो। MQM राब्ता कमेटी पारां हुकूमती उम्मीदवारनि खे वोट ॾियण जो फ़ैसिलो। काफ लीग अगवा टई हुकूमत जी हिमायत जो ऐलान करे चुकी। नंढियुनि जमातुनि ANP ऐं BNP जी हिक वोट जी अहमियत वधी वई। पहली कॉल आई 6 मार्च को, जो मैं व्हाट्सएप कॉल थी अटेंड नहीं कर सका। फिर 7 को आई और 9 को आई। तो आखिरी जब कॉल आई तो मेरी बात हुई। उन्होंने मुझे यही कहा कि आपसे हम रिक्वेस्ट करते हैं, आप मेहरबानी करके हमारे उम्मीदवार को सपोर्ट करें। हमारे मेंबरान ने बताया है कि हमें टेलीफोन आई हैं, हमें वोट बदलने को कहा गया है। ये बदनसीबी होगी कि कल जिस सेनेट के अंदर अक्सरियत अपोजिशन के पास है और वाज़ेह अक्सरियत है, लेकिन जब इस किस्म के वाक़यात होते हैं, जब सेनेटर को टेलीफोन आते हैं कि आप ऐवान में ना आएँ या अपना वोट बदल दें या फलाने को वोट दें और फलाने को ना दें, तो फिर एक मायूसी भी होती है कि जहाँ पर ये कहा जाता है बार बार कि हमारा ताल्लुक सियासत से नहीं है, जब उसके शवाहिद सामने आते हैं तो फिर मुल्क के जमहूरी मुस्तकबिल के बारे में बहुत इबाहम पैदा होता है। हमें DG ICR के बयान के बाद उम्मीद थी कि ये मामला ख़त्म हो गया है, अब नहीं होगा। जो 2018 में हुआ। असांजे मेंबर्स के फ़ोन कॉल्स आयूं आहिनि त सादिक संजरानी खे वोट ॾियो। नून लीग जो संगीन इल्ज़ाम। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खाकान अब्बासी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त मुल्की इदारनि खे सेनेट चूंडुनि में मुदाख़लत लाइ इस्तेमालु कयो पियो वञे। DG ISPR जे बयान खां पोइ उमेद हुई त सियासत में मुदाख़लत ख़त्म थी वई। सेनेट में अपोजिशन वटि वाज़ेह अक्सरियत हुअण बावजूदि हिकु भेरो ॿीहर सेनेट चेयरमैन जी चूंड खे तकरारी बणायो पियो वञे। कॉल्स कंदड़नि जा नाला बि आणे सघूं था। नून लीग सेनेटर अब्दुल करीम दावा कई त मूंखे 3 भेरा फ़ोन कॉल्स आयूं ऐं चयो वियो त महिरबानी करे असांजे उम्मीदवार खे वोट ॾियो। मूं इनकार कयो। नून लीग प्रेस कॉन्फ्रेंस करे शिकस्त क़बूले वरिती आहे। वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज़ रद्द अमल ज़ाहिर कंदे चयो आहे त ख़ौफ़ हो त नून लीग वारा रोई न ॾियनि। उन्हनि सदाई माण्हुनि खे ख़रीद कयो ऐं हींअर बि ख़रीद करण जी कोशिश करे रहिया आहिनि। वज़ीर आज़म इमरान ख़ान लॉन्ग मार्च जो दबाव क़बूलण खां इनकार कंदे नयनि चूंडुनि जो इशारो ॾेई छॾियो। PTI जी कोर कमेटी जे इजलास दौरान वज़ीर आज़म चयो त मूंखे अवामी हिमायत हासिल आहे। नयनि चूंडुनि समेत समूरा ऑप्शन्स रखणा पवंदा। कंहिं बि मैदान में पोइते न हटंदासीं। मुल्क खे लुटींदड़नि सां सौदेबाज़ी नथा करे सघूं। अपोजिशन जो लॉन्ग मार्च NRO वठण लाइ आहे। कंहिंखे बि ख़बर नाहे त असां चेयरमैन सेनेट लाइ सादिक संजरानी खे वोट छो ॾिनो हो। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो चयो आहे त सादिक संजरानी मुंहिंजे घर अची मदद घुरी हुई ऐं क़ुरान ते कसम खणण लाइ तयारु हो त चेयरमैन सेनेट चूंडजण बाद पीपल्स पार्टी में शमूलियत इख्तियार कंदो।
खेसि कसम खणण खां मना कंदे चयो त अव्हांजी ॻाल्हि ते एतबार आहे पर हुन वाइदो पूरो न कयो। बिलावल भुट्टो चयो त PTM अॼु सेनेट में कठपुतली सरकार सां मुक़ाबिलो कंदी। कंहिं बि सूरत में सेनेट चेयरमैन ऐं डेप्यूटी चेयरमैन PTI मां न ईंदो। यूसुफ रज़ा गिलानी चेयरमैन सेनेट लाइ कामयाब थींदो। पीपल्स पार्टी सेनेटर इस्लामुद्दीन शेख तरफ़ां ॾिनल आजियाणे वारी तक़रीब में बिलावल भुट्टो, यूसुफ रज़ा गिलानी, मौलाना गफूर हैदरी ऐं ॿियनि सियासतदाननि शिरकत कई। इलेक्शन में क्या सर आप क्या न्यूट्रल दिखाई दे रहे हैं? आज तक तो न्यूट्रल नज़र आ रही है। तो आप उम्मीद करते हैं कि कल जब पोल होगा जुम्मे के बाद तो उस वक्त तक भी वो न्यूट्रल रहेंगे? उनको बिल्कुल न्यूट्रल रहना चाहिए और न्यूट्रल रहेंगे। गिलानी साहब, मरियम साहबा ने कहा है कि उनके अरकान को काले आना शुरू हो चुकी हैं। आपके नॉलेज में भी ऐसा कुछ है? अभी नहीं है, तो इसलिए तो मैं कह रहा हूँ न्यूट्रल है और कल मैं जीतूँगा। PTM उम्मीदवार यूसुफ रज़ा गिलानी, मौलाना फजलुर रहमान ऐं मरियम नवाज़ जी दावाउनि उबतड़ एस्टेब्लिशमेंट खे गैर जानबदार करार ॾेई छॾियो। अॼु सेनेट चेयरमैन जी चूंड में कामयाबी लाइ बेपुर उम्मीद। यूसुफ रज़ा गिलानी सहाफ़ियुनि जे सवालनि जा जवाब ॾींदे चयो त सेनेट चूंडुनि में अॼु ताईं एस्टेब्लिशमेंट न्यूट्रल नज़र आई आहे। मेंबर्स खे कॉल्स अचण जी ॼाण न आहे, तंहिं करे चवां थो त एस्टेब्लिशमेंट गैर जानबदार आहे। एस्टेब्लिशमेंट अॼु बि न्यूट्रल रहंदी ऐं आउं कामयाब थींदुसि। अगूणो सदर आसिफ ज़रदारी अॼु यूसुफ रज़ा गिलानी ऐं मौलाना अब्दुल गफूर हैदरी जी कामयाबी लाइ पुर उम्मीद। आसिफ ज़रदारी ऐं मौलाना फजलुर रहमान विच में फ़ोन ते राब्ते दौरान अॼु थींदड़ चूंडुनि ते ॻाल्हियूं। आसिफ ज़रदारी चयो आहे त सेनेट में PTM खे हुकूमत ते सरसी हासिल आहे। असांजो होमवर्क मुकमल आहे। अॼु सेनेट चेयरमैन ऐं डेप्यूटी चेयरमैन जी चूंड में समूरनि मेंबर्स हिमायत जी ख़ातिरी कराई आहे। मौलाना फजलुर रहमान चयो आहे त हुकूमत हॉर्स ट्रेडिंग जी कोशिश करे रही आहे। PTM जे मेंबर्स ते हुकूमती उम्मीदवार सादिक संजरानी खे वोट ॾियण लाइ दबाव विधो पियो वञे। असांजे मेंबर्स खे टोड़ियो वियो त हक़ीक़तूं अवाम आॾो आणींदासीं। सेनेट चूंडुनि में पीपल्स पार्टी खे वोट छो ॾिना? PTI पंहिंजे ॿिनि MPAs असलम अबड़ो ऐं शहरयार शर खे पार्टीअ मां निकाली ॾेई छॾी। जेकबाबाद मां चूंडियल असलम अबड़ो ऐं उबावड़ो मां चूंडियल शहरयार शर जी पार्टी रुकनियत ख़तमु। हुकुमनामे में चयो वियो आहे त ॿिन्ही मेंबर्स सेनेट चूंडुनि दौरान पार्टीअ जे हुकुमनि जी भञकड़ी कई। इलेक्शन कमीशन सां राब्तो करे असलम अबड़ो ऐं शहरयार शर जी असेंबली रुकनियत ख़तमु कराइण जो फ़ैसिलो। ही जेके असांखे पंहिंजी पार्टी PTI वारनि 2 उम्मीदवार ॾिना, असांजो ज़मीर असांजी दिलि उन्हनि उम्मीदवारनि ते मुतमइन न थी सघी, उन करे असां जेको आहे उन्हनि खे वोट न ॾिनो। पर जेके अंदरि PTI में लिकल ॿिया माण्हू वेठा आहिनि जिन उन्हनि खे वोट न करायो आहे, सभ खां पहिरियों त मां पंहिंजी पार्टी खे इहा गुज़ारिश कयां थो त उन्हनि मेंबरनि खे त लहे न त उन्हनि खे त वाइको कयो वञे। इलेक्शन कमीशन जे तरफ़ां असांजी मेंबरशिप मुअतल थींदी त असां वरी इलेक्शन कंटेस्ट कंदासीं ऐं पार्टी जी जेका नाराज़गी हूंदी, जेके ख़दशा हूंदा, उहा असीं दूर कंदासीं। पंहिंजे तक ते इलेक्शन न विढ़ण जो कॾहिं सोचियो बि न आहे। पहिरियों त असीं पंहिंजी पार्टी खे मुतमिन कंदासूं, ॾिसूं त हू छा था चवनि। फ़िलहाल मां राब्तो न थियो आहे। सभ खां पहिरीं ॻुझ ॻोह में वोट ॾींदड़ PTI जे मेंबर्स ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। PTI जे बाग़ी MPA शहरयार शर जो पार्टी मां निकाली ॾियण ते रद्द अमल। टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे MPA शहरयार शर चयो आहे त सेनेट चूंडुनि में पार्टीअ जे उम्मीदवारनि ते असां खुलियल नमूने एतिराज़ वारिया ऐं वोट न ॾिनो। PTI क़यादत असां ख़िलाफ़ कार्रवाई खां पहिरीं ॻुझ ॻोह में वोट ॾींदड़ मेंबर्स खे वाक़फ़ो करे। फ़िलहाल पीपल्स पार्टी सूधो ॿी कंहिं बि जमात सां राब्तो न आहे। PTI क़यादत खे मुतमइन करण जी कोशिश कंदुसि। इलेक्शन कमीशन ज़रिए असेंबली रुकनियत मुअतल कराई वई त चूंडुनि में हिसो वठंदुसि, मैदान ख़ाली न छॾींदुसि। न्यू कराची में निमरा अस्पताल वेझो धमाको, 2 ॼणा मारिजी विया, 5 ज़ख़्मी। पुलिस जो चवणु आहे त लॻे थो त धमाको गटर नाले में गैस भरिजण सबबु थियो आहे। तक़रीबकारी जे रुख खां बि जांच कई पई वञे। लाश ऐं ज़ख़्मी अब्बासी शहीद अस्पताल मुंतक़िल।
कराची जे ख़ाली पयल क़ौमी असम्बली जे तक NA 249 ते 19 अप्रैल ते नंढी चूंड थींदी। इलेक्शन कमीशन शेड्यूल जारी करे छॾियो। नामज़दगी कागज़ 13 मार्च खां 17 मार्च ताईं जमा कराए सघिबा। NA 249 वारी सीट फैसल वाबड़ा जी इस्तीफ़ा बाद ख़ाली थी हुई। कराची में मुतहदा लंडन जी टारगेट किलिंग टीम्स के नए सिर जोड़न जो इंकिशाफ। मुतहदा लंडन जी राब्ता कमेटी के मेंबर कहकशां हैदर जरिए टारगेट किलर्स जूं नए सिर टीम्स जोड़ी वयूं। CTDA रेंजर्स इख्तियारनि गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस दौरान चयो आहे त कहकशां हैदर अमेरिका में रहे थी। हुन अमेरिका मां मुख़्तलिफ़ माण्हुनि खे टारगेट करण जूं हिदायतूं ॾिनियूं। टारगेट किलिंग जी फ़हरिस्त में शामिल माण्हुनि खे बचाइण जी कोशिश कई पई वञे। 4 अक्टूबर ते गिरफ़्तार थियल टारगेट किलर्स एतराफ़ कयो त कहकशां हैदर जी हिदायत ते क़त्ल कया विया। कहकशां हैदर मुतहदा लंडन जे बानी जी हिदायतुनि ते टारगेट किलर्स सां व्हाट्सएप ते राब्तो करे हिदायतूं ॾींदी आहे। कहकशां हैदर ऐं संदसि साथियुनि ख़िलाफ़ केस दाख़िल। सिंध में आपघात के वाक़ियनि ऐं कारण मालूम करण लाइ आला सतही कमेटी क़ाइमु। सिंध हाई कोर्ट जे हुकूमत सिहत खाते पारां जोड़ियल कमेटी लाइ कराची यूनिवर्सिटी जी साइकाइट्रिस्ट प्रोफेसर डॉक्टर शगुफ्ता शहजाद सरबराह मुक़रर। कमेटी में लम्स जे प्रोफेसर डॉक्टर मुइन अंसारी ऐं असिस्टेंट प्रोफेसर डॉक्टर जमील काज़ी समेत 5 मेंबर्स मुक़रर। फैज़गंज लघु ॻोठ फुलहड़ी में पंजाब बासिंदारी के धोखे सां घुराए ज़ोरीअ परणाइण जो इंकिशाफ। ज़रियनि मूजिब मुजाहिद राजपत नाले नौजवान बहावलपुर बासिन समीना के शादीअ लाइ फ़ोन ते घुरायो ऐं पोइ नौजवान साणसि शादीअ खां इनकार करे छॾियो। जंहिं बाद बासर वॾेरे नारी खे पंहिंजे मुलाज़िम अजब शेख सां परणाए छॾियो। ज़रियनि मूजिब नारी शादी मां ख़ुशि न आहे, वापसि घर वञणु चाहे थी, पर पुलिस बि रिश्वत वठी मामिलो लह मिटी करे छॾियो। FIA साइबर क्राइम हैदराबाद के असिस्टेंट डायरेक्टर तारिक अरबाब के हटाया वियो। तारिक अरबाब खिलाफ़ रिश्वत वठण ऐं माण्हुनि खे तंग करण जूं शिकायतूं हुयूं। टंडो जहानिया वासी आरिफ शाह FIA इख्तियारनि खे तारिक अरबाब खिलाफ़ दरख़्वास्त ॾिनी हुई। जहांज़ेब काज़ी नओं असिस्टेंट डायरेक्टर साइबर क्राइम हैदराबाद मुक़रर। ऐं गुलाची लॻो 8 महीना अॻु आपघात सबबि फौत ॼाणायल नींगर सां पोस्टमार्टम रिपोर्ट में बदफ़ैलीअ जी तस्दीक। नींगर रूपचंद जो फाहो लॻल लाश हथायो हो। नींगर जे वालिद मिस्री इल्ज़ाम हयो आहे त संदसि पुट खे 3 ॼणनि बदफ़ैलीअ बाद क़त्ल कयो। वेलकम बैक नाज़रीन। बुलेटिन में अवां खे भली कार चऊं था। बुलेटिन की शुरुआत में अहम ख़बर शामिल कयूं था। सेनेट में सेनेट चेयरमैन ऐं डेप्यूटी चेयरमैन की चूंड जो वॾो दंगल अॼु थींदो। सेनेट चेयरमैन लाइ PDM उम्मीदवार यूसुफ रज़ा गिलानी ऐं हुकूमती उम्मीदवार सादिक सजरानी विच में चोटीअ जे मुक़ाबले जो इम्कान ज़ाहिर कयो पियो वञे। सेनेट में डेप्यूटी चेयरमैन लाइ PTI उम्मीदवार मिर्ज़ा मोहम्मद आफरीदी ऐं PDM उम्मीदवार अब्दुल गफ़ूर हैदरी विच में मुक़ाबलो थींदो। ऐवान में अपोज़िशन जा 51 ऐं हुकूमती इतिहाद वटि 47 मेंबर्स आहिनि। GDA जे मुज़फ़र शाह के रिथियल सेनेट इजलास दौरान प्रिज़ाइडिंग ऑफिसर मुक़रर कयो वियो। मुज़फ़र शाह ताज़ो चूंडिजी आयल सेनेटर्स खां हलफ़ वठण सां गॾु चेयरमैन सेनेट जी चूंड बि कराईंदो। डेप्यूटी चेयरमैन जी चूंड नओं सेनेट चेयरमैन कराईंदो। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त कंहिंखे बि ख़बर नाहे त असां चेयरमैन सेनेट लाइ सादिक संजरानी खे वोट छो ॾिनो हो। इस्लामाबाद में पीपल्स पार्टी सेनेटर इस्लामुद्दीन शेख तरफ़ां ॾिनल आजियाणे वारी तक़रीब में ॻाल्हाईंदे PB चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त सादिक संजरानी मुंहिंजे घर अची मदद घुरी हुई ऐं क़ुरान ते कसम खणण लाइ तयारु हो त चेयरमैन सेनेट चूंडजण बाद पीपल्स पार्टी में शमूलियत इख्तियार कंदो। खेसि कसम खणण खां मना कंदे चयो त अव्हांजी ॻाल्हि ते एतबार आहे, पर हुन वाइदो पूरो न कयो। बिलावल भुट्टो चयो त PDM अॼु सेनेट में कठपुतली सरकार सां मुक़ाबलो कंदी। कंहिं बि सूरत में सेनेट चेयरमैन ऐं डेप्यूटी चेयरमैन PTI मां न ईंदो। यूसुफ रज़ा गिलानी चेयरमैन सेनेट लाइ कामयाबु थींदो। PP सेनेटर इस्लामुद्दीन शेख तरफ़ां ॾिनल आजियाणे वारी तक़रीब में यूसुफ रज़ा गिलानी, मौलाना गफ़ूर हैदरी ऐं ॿियनि सियासतदाननि शिरकत कई।
वज़ीर आज़म इमरान ख़ान लॉन्ग मार्च जो दबाव क़बूलण खां इनकार कंदे नयनि चूंडुनि जो इशारो ॾेई छॾियो। वज़ीर आज़म इमरान ख़ान जी सदारत हेठि PTI जी कोर कमेटी जो इजलास थियो। कोर कमेटी खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म चयो त मूंखे अवामी हिमायत हासिल आहे, नयनि चूंडुनि समेत समूरा ऑप्शन्स रखणा पवंदा, कंहिं बि मैदान में पोइते न हटंदासीं। इमरान ख़ान चयो त मुल्क खे लुटींदड़नि सां सौदेबाज़ी नथा करे सघूं। अपोज़िशन जो लॉन्ग मार्च NRO वठण लाइ आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान अॻूणे फाटा सां वास्तो रखंदड़ सेनेटर मिर्ज़ा मोहम्मद आफ़रीदी खे सेनेट में डिप्टी चेयरमैन लाइ नामज़द करे छॾियो। वज़ीर आज़म सेनेटर्स खे सुभाणे हाज़िरी यकीनी बणाइण जी हिदायत कंदे चयो त सेनेट चूंडुनि में कामयाब थींदासीं, अपोज़िशन कुझु बि करे NRO न ॾींदासीं। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खाकान अब्बासी चयो आहे त असांजे मेंबर्स खे फ़ोन कॉल्स आयूं आहिनि त सादिक संजराणी खे वोट ॾियो, मुल्की इदारनि खे सेनेट चूंडुनि में मुदाख़लत लाइ इस्तेमालु कयो पियो वञे। इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे शाहिद खाकान अब्बासी चयो त DG ISPR जे बयान खां पोइ उमेद हुई त सियासत में मुदाख़लत ख़तमु थी वई। सेनेट में अपोज़िशन वटि वाज़े अक्सरियत हुअण बावजूदि हिकु भेरो ॿीहर सेनेट चेयरमैन जी चूंड खे तकरारी बणायो पियो वञे। हुन चयो त सेनेट चेयरमैन जी चूंड खे तकरारी बणाइणु मुल्क ऐं जमहूरी अमल जी बदनसीबी आहे। वोट तब्दील करण लाइ मेंबर्स खे आयल कॉल्स जा सबूत मौजूदु आहिनि। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खाकान अब्बासी चयो आहे त असांजे मेंबर्स खे फ़ोन कॉल्स आयूं आहिनि त सादिक संजराणी खे वोट ॾियो, मुल्की इदारनि खे सेनेट चूंडुनि में मुदाख़लत लाइ इस्तेमालु कयो पियो वञे। नून लीग सेनेटर अब्दुल करीम दावा कई त खेसि टे भेरा फ़ोन कॉल्स आयूं ऐं चयो वियो त महिरबानी करे असांजे उम्मीदवार खे वोट ॾियो। हुन इनकार करे छॾियो। अॻूणे सदर आसिफ ज़रदारी चयो आहे त सेनेट में PDM खे हुकूमत ते सरसी हासिल आहे। असांजो होमवर्क मुकमल आहे। सुभाणे सेनेट चेयरमैन ऐं डेप्यूटी चेयरमैन जी चूंड में समूरनि मेंबर्स हिमायत जी ख़ातिरी कराई आहे। अॻूणे सदर आसिफ ज़रदारी ऐं मौलाना फज़लुर रहमान फ़ोन ते राब्ते दौरान सेनेट चेयरमैन जी थींदड़ चूंडुनि ते ॻाल्हियूं कयूं। अॻूणो सदर आसिफ ज़रदारी यूसुफ रज़ा गिलानी ऐं मौलाना अब्दुल गफ़ूर हैदरी जी कामयाबी लाइ पुरुमीद आहे। आसिफ ज़रदारी चयो त सेनेट में PDM खे हुकूमत ते सरसी हासिल आहे। असांजो होमवर्क मुकमल आहे। सुभाणे सेनेट चेयरमैन ऐं डेप्यूटी चेयरमैन जी चूंड में समूरनि मेंबर्स हिमायत जी ख़ातिरी कराई आहे। मौलाना फज़लुर रहमान चयो त हुकूमत हॉर्स ट्रेडिंग जी कोशिशि करे रही आहे। PDM जे मेंबर्स ते हुकूमती उम्मीदवार सादिक संजराणी खे वोट ॾियण लाइ दबाव विधो पियो वञे। असांजे मेंबर्स खे टोड़ियो वियो त हक़ीक़तूं अवाम आॾो आणींदासीं। जी नाज़रीन, टाइम न्यूज़ ते ख़बरुनि ऐं अपडेट्स जो सिलसिलो